मुबारकपुर का खबर शामिल कंदासीं। आबादगार पानी खोट खिलाफ रस्तन ते निकिरी आया एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। खबर शामिल करे रहिया आहियूं। मुबारकपुर में आबादगार पानी जी खोट खिलाफ रस्तन ते निकिरी आया एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आमिर बस्तोई, राजा शेख, मोहम्मद ईसा ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। ज़रई पानी फ़राहम करण जो मुतालबो। अॻवाननि जो चवणो त मिर्ज़ा शाख में पानी जी एतिरादू खोट पैदा कई वई आहे। ज़मीनूं गैराबाद आहिनि। मुबारकपुर का खबर शामिल करे रहिया आहियूं। आबादगार पानी खोट खिलाफ रस्तन ते निकिरी आया एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आमिर बस्तोई, राजा शेख, मोहम्मद ईसा ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। ज़रई पानी फ़राहम करण जो मुतालबो कयो वियो आहे। अॻवाननि जो चवणो त मिर्ज़ा शाख में पानी जी एतिरादू खोट पैदा कई वई आहे। ज़मीनूं गैराबाद आहिनि। मुबारकपुर का खबर शामिल करे रहिया आहियूं। आबादगार पानी खोट खिलाफ रस्तन ते निकिरी आया एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आमिर बस्तोई, राजा शेख, मोहम्मद ईसा ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। ज़रई पानी फ़राहम करण जो मुतालबो। अॻवाननि जो चवणो त मिर्ज़ा शाख में पानी जी एतिरादू खोट पैदा कई वई आहे। ज़मीनूं गैराबाद आहिनि। मुबारकपुर का खबर शामिल करे रहिया आहियूं। आबादगार पानी खोट खिलाफ रस्तन ते निकिरी आया एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आमिर बस्तोई, राजा शेख, मोहम्मद ईसा ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। ज़रई पानी फ़राहम करण जो मुतालबो कयो वियो आहे। अॻवाननि जो चवणो त मिर्ज़ा शाख में पानी जी एतिरादू खोट पैदा कई वई आहे। ज़मीनूं गैराबाद आहिनि। खबर शामिल करे रहिया आहियूं। मुबारकपुर में आबादगार पानी खोट खिलाफ रस्तन ते निकिरी आया एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आमिर बस्तोई, राजा शेख, मोहम्मद ईसा ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। ज़रई पानी फ़राहम करण जो मुतालबो कयो वियो आहे।